तो हो जाए पाकिस्तान के नाम टपाल दानेदार का एक और कप। ये पिन आहे चार्जिंग पिन आहे। तव्हां ॾिसो पिया त ये बैटरी अथसि किथां का वोल्ट लिखियलु न अथसि। ये बटन ऑनलाइन बटन लिखियलु अथसि। ॾिसो पिया ये अथसि सर्किट की में एसियूं लॻियलु आहिनि। किथे एसियूं हिन लाइ किथे कनेक्ट कंदियूं आहिनि त ऐं साफ़ु हिनखे हलाईंदियूं आहिनि उहे। हाणे हिन में माइक में वानस माइक सर्किट में हाणे माइक कान लॻियलु आहे किथे आवाज़ सुठी ॾिए क्वालिटी सुठी ॾिए। हिन में का बि कान्हे। ए कंपनी खोड़ कई आहे। 1800 माण्हू भरे था अचनि, 2000 भरे था अचनि, 3000 भरे था अचनि, 4000 ताईं। हाणे ये पैसा पाणी में ज़ाया कया पिया वञनि। त वरी ए ॾिसो न का बि वानस माइक में माइक लॻियलु आहे ई न, सर्किट लॻियलु आहे, पिन लॻियलु आहे, बसि पूरे एसियूं लॻियलु आहिनि, का बि हिन में सिस्टम कान्हे। हाणे ये बाडी आहे। ये बाडी अथसि एक कनेक्ट अथसि कि मोबाइल सां कनेक्ट थिए थो। हाणे कनेक्ट सिस्टम ॾिठो त ए फॉर्म अथसि कि आवाज़ सुठी क्वालिटी ॾिए। त हाणे हिन में किथो आहे त ए पिन अथसि, तव्हांखे पिन ॾेखारियां पियो। ये पिन अथसि, ये बटन अथसि, ये बैटरी अथसि, ये सर्किट लॻियलु अथसि। कंहिंमें का बि अहिड़ी ख़ासि एसी वग़ैरह न, माइक वग़ैरह न लॻियलु अथसि कि त माण्हू चरा थी करे 3-3 हज़ार भरे वठी था अचनि, उहे पैसा पाणी में ज़ाया कया पिया।